بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها. أما بعد فقد قال الله سبحانه وتعالى في قرآن الكريم وهو أصدق الصادقين. بسم الله الرحمن الرحيم. وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا. ناظرین کرام، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین، احترام والدین जे موضوع ते ही असांजी सती नशस्त आहे. इन खां पहिरियां साबिक़ा तमामु नशस्तुनि में असां कोशिशि कईसीं त क़ुर मजीद जे आयात इलाहिया ऐं फ़रामीन मुहम्मद आल मुहम्मद जी रोशनी में एहतराम वालिदैन ते गुफ़्तगू कई वञे. ऐं नाज़रीन, असां जे साम्हूं अक़वाल बि पढ़ियासीं, अहादीस बि पढ़ियूंसीं, आयात इलाहिया बि पढ़ियूंसीं. इन सिलसिले खे बि वधाईंदे अॼु इन सती नशिस्त में असां एहतराम वालिदैन जो मौज़ू खणी करे हाज़िर थिया आहियूं. अज़ीज़ान मोहतरम, जीअं क़ुर तवजो कराई आहे हर मरतबा एहतराम वालिदैन सां, ईअं अंबिया, औलिया, औसिया, आइमा ऐं उलमा, बुज़ुर्ग इन्हनि सभिनी ताक़ीद कई आहे त पंहिंजे पीउ ऐं माउ सां रवियो सुठो रखो, उन्हनि जो एहतराम कयो, उन्हनि जी इज़त कयो. ईअं ई गुफ़्तगू कंदे कंदे जीअं असां साबिक़ा नशस्त में इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जो फ़रमान पढ़ियो, जेको मौला पीउ जा हुकूक पियो ॿुधाए, उन ई फ़रमान खे वधाईंदे अॼु इमाम ज़ैनुल आबिदीन जो हिकु फ़रमान आहे जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम पंहिंजी माउ जा हुकूक बयानु कया आहिनि त तव्हां ऐं असांखे माउ सां कहिड़ो बर्ताव करणु घुरिजे, उन्हनि सां अख़लाक कीअं, उन्हनि जे साम्हूं कीअं अचिजे, कीअं पेश कजे, कीअं गुफ़्तगू कजे. इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, हक़ उम्मुके फ़इन तअलम अन्नहा हमलतक हैसु ला यहमिलु अहदुन अहदा व अतअमतक मिन समरत क़ल्बिहा मा लम युतअमु अहदुन अहदा. इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम हिन फरमान में मौला अजीब गुफ़्तगू कंदे फरमाइनि था, बंदे ख़ुदा, तो ते तुंहिंजी माउ जा अहिड़ा अहसान आहिनि, जेकॾहिं तूं ॼाणी त उन्हनि जो मां पंहिंजी सिंधी में खणी चवां त उन्हनि अहसाननि जे बारे में इंसान सोचे ई नथो सघे त उन्हनि जो शुक्रियो कीअं अदा कजे. छो इमाम फरमाइनि था, जेका बंदे ख़ुदा तुंहिंजी वालदा तोखे पंहिंजे शिकम में उन जॻह ते बर्दाश्त कयो, उन जॻह ते हमल कयो, उन जॻह ते खयो, ला यहमिलु अहदुन अहदा, जो इन जॻह ते को ॿियो कंहिंखे बर्दाश्त न कंदो आहे. मौला फरमाइनि था, तोखे तुंहिंजी माउ पंहिंजे मेवे दिलि मां उहो समरो खारायो, उहो खाधो खारायो, उहा ग़िज़ा खाराई, ला युतअमु अहदुन अहदा, जो को बि कंहिंखे न खाराईंदो आहे. इमाम फरमाइनि था, तुंहिंजी माउ जो तो ते इहो अहसान आहे त तुंहिंजी आज़ा ऐं जवार जी हिफ़ाज़त कयईं, तोखे सही ऐं सालिम रखियईं. इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, तुंहिंजी वालिदा पंहिंजे पाण खे बुख में रखी करे तोखे सैराब कंदी रही. इमाम फरमाइनि था, तुंहिंजी वालिदा सूरज जी तपिश ते पंहिंजे पाण जे जिस्म ते तपिश खे बर्दाश्त कयईं, पर तोखे उन सूरज जी तपिश खां बचाए करे साए में आंदई. इमाम फरमाइनि था, तुंहिंजी वालिदा मोहतरमा पंहिंजे जिस्म ते जेको सादो, हल्को, ज़ईफ़ लिबास तन कयईं, पर तोखे पोशाक पाराईं, बहितरीन पोशाक पाराईं. मौला फरमाइनि था, तूं केतिरा उन जा अहसान अदा कंदे. मौला फरमाइनि था, तुंहिंजे करे तुंहिंजी वालदा सॼी सॼी राति जाॻी करे, तुंहिंजे लाइ सॼी सॼी राति तुंहिंजी वालिदा जाॻी करे जाॻंदी रही. गर्मी ऐं सर्दी जी परेशानी जेका बि हुई पंहिंजे पाण ते बर्दाश्त कयईं, पर तोखे न गर्मी मां परेशान कयईं, न सर्दी में तोखे परेशानी, तो ते परेशानी आंदई. इन करे इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, तो ते हक़ बणिजे थो त तूं जेको आहे
पंहिंजी माउ जो शुक्रियो अदा कर, पंहिंजी माउ सां अहसान कर ऐं इन अहसान करण जे लाइ बि तोखे पंहिंजे ख़ुदा खां तौफ़ीक़ घुरणी पवंदी। माउ जे अहसान लाहण जे लाइ बि अलाह तोखे तौफ़ीक़ ॾिए। जेसीं ताईं ख़ुदा जी तौफ़ीक़ शामिल हाल न हूंदी इहो कमु बि न थींदो। इन रिवायत मां असांखे हदल इम्कान इहो ज़रूरु दर्स मिले थो त जेकी तकालीफ़ माउ बर्दाश्त करे थी, अगरि उन जाते औलाद हुजे हा त हीअ हिकु तकलीफ़ बि बर्दाश्त न करे हा। इहो माउ जो दिलि हुयो, इहो माउ जो जिगर हुयो जंहिं सर्दी बर्दाश्त कई, गर्मी बर्दाश्त कई, बुख बर्दाश्त कई, उञ बर्दाश्त कई, पर तो जहिड़े मेवे खे हुन जनमु ॾिनो, तो जहिड़े मेवे जी हुन परवरिश कई। जीअं हुन ॾुख में तूं जीअं असांजी परवरिश कई आहे, जॾहिं हाणे हुन ते वक़्तु आहे असांखे घुरिजे त असां बि पंहिंजी माउ जो हक़ अदा करण जी कोशिशि कयूं ऐं उन्हनि सां नेकी कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।